जोई तालके में ॿोॾ वारी सूरत हाल खे 10 ॾींहं गुज़री रहिया आहिनि। 10 ॾींहंनि अंदरि जेका इंतिज़ामिया आहे उहो मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके रोडनि जी बहाली जो कमु शुरू करे ॾिनो आहे। रोड बहाली जो जेको अमल आहे उहो इंतिहाई गैर मयारी ऐं अहिड़ो अमल आहे जंहिंसां सिर्फ़ु नाले में लिखियो वञे थो। हींअर असीं मौजूदु आहियूं वाही पांधी रोड ते, जिते इंतिज़ामिया पारां, मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो त इंतिज़ामिया पारां हीउ जेको रोड खे बहाली जो अमल कयो आहे, इन में तमामु घणी ॾुखियाई आहे। ऐं हीउ जेको रोड आहे, रस्तो आहे, बहाली जो जेको अमल आहे, उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मिटी, लोकल मिटी भराई करे ऐं ॾसियो थो वञे त हिते रोड रस्तो बहाल आहे। असां हिते मौजूदु आहिनि ॻोठाणा, जेके उन्हनि खां पुछंदासीं वाही पांधी वासी त हिन जो जेको रोड बहाली जो अमल आहे उहो कीअं था ॾिसनि उन्हनि खे ऐं छा था चवनि। साईं, तव्हां ॿुधाइजो हीउ रोड जो जेको बहाली जो अमल आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? हाकिम साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। हाणे हीअ जेको रोड जी हालति आहे मुसलसल, असीं गवर्नमेंट खे असीं जेको पॉइंट ते बीठा आहियूं, हीअ आहे माछी ढोरो, जंहिंमें वाही पांधी जा माण्हू शहरी समाजी 200 ॾींहंनि कंटिन्यू जेको आहे एहतजाज कया हुया त असांखे माछी ढोरे मथां वॾो पुल ॾिनो वञे या वॾो को जेको आहे हिनखे जेको आहे सो का दीवार ॾिनी वञे, या माछी ढोरो आहे या हीअ जेका आहे पाण हिन पॉइंट ते बीठा आहियूं। लेकिन हुकूमत जी ना हली आहे त बार बार चिता ॾियण खां पोइ बि जेको आहे हिननि हाणे 2020 में जेका ॿोॾ आई आहे, 2010-11 में जेका ॿोॾ आई आहे, हुननि मां बि सबक़ु न सिखियो आहे त हिते जेकर हिनखे मोरियूं हुजनि हा त इहे पाणी क्रॉसिंग कयो वञे हा, माण्हू ॾुखिया न थियंदा। हींअर माण्हू पसगरदाई जा माण्हू, काछ जा माण्हू, पूरी तालको जो हिननि जेको हथ सां जेको आहे ॿोड़े तबाह करे बर्बाद कयो, उनखे रिस्क्यू बि न कयो वियो आहे। अञा माण्हू जे घरनि में पाणी बीठो आहे, उन्हनि जी जेका तबाहकारी आहे, उन्हनि जो अन्न दाणो पाणी, कपिड़ा लटा, उन्हनि जो हंध बिस्तरा खट उन्हनि जा लुड़ी विया आहिनि। लेकिन हुकूमत दौर का बि जेको आहे त उन्हनि ताईं जेको न पुॼो। हीउ जेको रोड जी बहाली जो जेको तरीक़ेकार आहे, जेको रोड बहाल थियो आहे, उन में बि इंतिहाई माना हीउ गैर मयारी तरीक़े सां कयो वियो आहे। तव्हां कीअं ॾिसो छा हुजणु खपे, कहिड़े तरीक़े सां हीउ रोड बहाल थियणो कुझु खपंदो हो, हाणे हिननि कहिड़े तरीक़े सां? असीं चऊं था जेको आहे हीउ जेको तरीक़ेकार जेको रोड जेको बहाली जो तरीक़ेकार कनि पिया, हीउ बिल्कुलु नाक़स आहे, हीउ बिल्कुलु ख़तरनाक आहे। छो जो हींअर बारिशुनि जो सिलसिलो हले पियो थो। हींअर बि जेको आहे मौसम खाते वारनि चिता ॾिनो आहे त 2-3 ॾींहंनि खां पोइ वरी बारिशूं पवंदियूं। हीउ जेको आहे हिन में जेका चीकी मिटी जेको विधो थो वञे, जेको हिन में वरी जेका बारिश पइजी वियो त वरी आवाम साॻियो सूरनि में हूंदो, आवाम हली कोन सघंदो। हिते जेको आहे आवाम ॿीड़ो सूरनि में हूंदो। असीं चऊं था हिन में तव्हां जेको आहे जेका रेती आहे, वारी हुजे या गिरेवल आहे, उहो जो तव्हां फ़िलहालु आरज़ी बुनाइन तव्हां विझो, जेको आहे माण्हू खे जेको आहे सहूलियत विझे। हींअर तव्हां ॾिसो था हीउ कहिड़े हालत में माण्हू गुज़रनि था। वरी बारिश जो सिलसिलो असीं चऊं था गवर्नमेंट सिंध ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट खे त हीउ वाही पांधी जा ऐं पसगरदाई जा माण्हू, तालके जोही जा माण्हू हर वक़्तनि वक़्त तव्हांखे आगाह कंदा पिया अचनि असांखे जेको आहे वॾा पुल ॾिना वञनि, जंहिंमें पाणी क्रॉसिंग करे, जेकॾहिं पुलूं हुजनि हा त हेॾी काछे में तबाही बर्बादी न अचे हा। जी उस्ताद, आप बताएं ये काम अभी मशीन को क्या हुआ कि ये काम रुक गया, काम बंद हो गया, क्या हुआ? लेकिन सिर्फ आधे घंटे का काम रुका है, लेकिन बाकी बस सिर्फ एक स्पूल फंसा हुआ, वो स्पूल खुल जाएगा फिर अभी काम शुरू। अच्छा, ये किस टाइम पे खराब हुई मशीन और किस टाइम से ये काम बंद है? यार सुबह से अभी काम बंद है। आज सुबह से? हाँ, सुबह से अभी काम बंद किया, लेकिन पूरा रात चलाया। हाँ, पूरा रात चलाया, लेकिन अभी तो नीचे पानी है, पानी से पत्थर नीचे डालता है, ऊपर सूखा मिट्टी डालता है। तो क्यों ये रोड जो आप बना रहे हैं, आज अगर सारा दिन बंद रहता है तो फिर कितने दिन में बन जाएगा ये? यार आगे तो मैंने देखा नहीं, लेकिन इधर तो फिर कोशिश कर रहा है कि मशीन ज़्यादा है, फिर जल्दी बन जाएगा। मतलब आज सुबह सवेल से जो काम बंद है, तो इंतजामिया से डीसी कोई कमिश्नर कोई यहाँ जो काम की निगरानी कर रहा है वो आए नहीं आए? कोई नहीं? आज बिल्कुल नहीं आया।